नाज़रीन अस्सलाम वालेकुम। या अली मदद हीअ दरगाह आहे लालू रौंक शहर आहे, उन में दरगाह आहे साईं अल्लामा हिदायत अली तारिक नजफ़ी। अल्लामा हिदायत अली तारिक नजफ़ी उन दरगाह ते अॼु हाज़िरी लॻी आहे। हीअ ज़िलो आहे कंबर शहदाद कोट, ज़िलो आहे कंबर शहदाद कोट। ये दरगाह तुरबत मुबारक है। ही दरगाह है दरगाह अल्लामा हिदायत अली तारिक नजफ़ी। अल्लामा हिदायत अली तारिक नजफ़ी उनजी दरगाह है, उते आया आहियूं। अॼु हितां जो हिकिड़ो सुगड़ आहे मौला बख़्शी शीदी, उनजो पुटु शहीद थियो आहे। उनजी दुआ घुरण जे लाइ आयासीं त अवल में मां आयो आहियां दरगाह ते। अॼु तारीख़ आहे 8/3/2026। मोहम्मद हिदायत अली तारिक नजफ़ी ही साईं जे तख़्ती आहे। ही तख़्ती आहे। लिखियल आहे त बिस्मिल्लाहिर रहमान रहीम, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। छॾियुमि ही जिस्म जे फ़ानी त सारो साह ते पवंदुसि सरपर्द। अदम जी राज़ खां आगाह थी पवंदुसि। जॾहिं अलमौत जसर आहे तॾहिं नाहे मरण जो ग़म। फना फिल्ला मून तारिक पक्का बिल्ला थी पवंदुसि नजफ़ी तारिक। अल्लामा हिदायत अली अल्लामा मोहम्मद हिदायत अली तारिक वलद अलादाद उर्फ़ तुराब अली तुन्यो कुरैशी अलवी लालू रौंक। ही साईं आहे त हिन साईं जो इहो कलाम आहे। तुरबतां त मज़ारां ॿियूं बि आहिनि, पर हिन साईं जो कलाम नाज़रीन तव्हां ॿुधो हूंदो त फ़क़ीर जी मोहबत, ख़ुदा जी मोहबत, फ़क़ीर राज़ी अलाह राज़ी। इहो काफ़ी सूफ़ी ॻाइणनि ॻायो आहे, कलाम मशहूरु आहे। इहो कलाम ऐं ॿी शाइरी अल्लामा हिदायत अली तारिक नजफ़ी, अल्लामा बि माना आलिम बि ऐं सूफ़ी दरवेश, सूफ़ी बासफ़ा ही बादशाह। हाणे तो चवे त ॿियो हिकिड़ो शेर अथसि त इश्क़ जी औकात में कसरत जो कारोबार चट, शहर चट, दुकान चट, वापार चट, बाज़ार चट। हुस्न जे गमज़े खां ज़ाहिद थी वियो बेपीर जो, नफ़िल चट, तस्बीह चट, ज़िक्र चट, अज़कार चट। जज़्बे तौहीद खां नजफ़ी रहियो ॿियो की न की, दोस्ती चट, दुश्मनी चट, यार चट, अगयार चट। ठीकु आहे साईं, महिरबानी करो ख़ुदा।